जी राफ़े। नाज़रीन चवंदा आहिनि त मोहब्बत अंधी हूंदी आहे ऐं प्यार में इंसान चरियो थी वेंदो आहे, पर इंसान अहिड़ो बि छा चरियो थिए पंहिंजी प्रेमिका जी नाराज़गी ते बिजली जे पोल ते चढ़ी वञे। हिकु अहिड़ो ई चरियो आशिक बिजलीअ जे पोल ते चढ़ी वियो आहे ऐं लहण जो नालो ई नथो वठे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलू गिरनारी। जी गुलू, ओवर टू यू। जी जी रशीदा, मां हिते मौजूदु आहियां ॻोठ जे ॿाहिरों। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ जेको पोल ते हमरा जेको आहे सो चढ़ी वियो आहे ऐं उहो हिकिड़ो आशिक़ आहे जंहिंखे ख़ुदि ख़तरनाक चवनि था ऐं उहो पोल ते चढ़ी वियो आहे। उनजो चवणु इहो आहे त मुंहिंजी महबूबा जेकॾहिं मूंसां मिलाईंदा त पोइ मां लहंदुसि, न त पोल तां मां न लहंदुसि। जीअं त उनजो मुतालबो आहे त जेको DIG साहिबु आहे उहो पाण मुंहिंजी महबूबा खे वठी ईंदो, उन खां पोइ मां लहंदुसि। जीअं त हेठि सिपाही बि अची विया आहिनि, उहे लहण जी कोशिशि कनि था। उनजो पीउ मौजूदु आहे जा ॿाहिरि, पर हीउ हमरा लहण लाइ तयारु न आहे बिल्कुलु। बिजली तो ठाए जा मथे तारूं तो ठाए छो? अरे निभागा बिजली न तो ठाए, जब तो महबूबा घुराए जो SP के भी घुराए न त मां बिजली में हथ देंदो खुदकुशी कर। बाबा बाबा के लाल बाबा बाबा के लाल बाबा महबूबा मुंहिंजी रुसी वई आहे, मां न लहंदो घुराए ॾींदो। DIG साहिब मां ॻाल्हियूं कंदो, मां ईअं न लहंदो, न त ख़ुदि कंदो। बाबा न लहंदो, बाबा न लहंदो। अरे बाबा DIG साहब हिते न है तो लई आ पोइ ॻाल्हाईंदासीं। बाबा चांदूल लई आ जो बाहूं तो बाबा चाचा बिजली बंद करायो, वरी बिजली में हथ न विझे, वरी महबूबा जे करे हे बि न हलियो वरी। इहो त बाबा लाओ लाओ पटा लाओ मसलो छा आहे आखिर लए छो न तो महबूबा कावड़ी दे छा महबूबा जतो त शादी कराओ पला पुट डन था पिया बेसमझन ध्वनि में मां बि न कयो मूंखे शादी कराओ न त वण ते चढ़ी नहीं न खंबे ते मां चढ़ियो न त मां टपो थो ॾियां मूंखे न त पढ़ायो। हाणे बच्चा इहे चरिया पैदा थिया पुट त हाणे वरी साॻो नी पोल ते मां चढ़ी वठी वञो पंहिंजी न त टपो थो ॾियां पियो। बेसमझा कहिड़ो ख़बर माता कहिड़ो हालत बाबा बाबा के लाल बाबा। अरे खुदू लाओ खुदू बाबा लाल बाबा के बाबा पागल पता माता तो मां भी जमा तो ला मां तो चढ़ ओ बा तू मथे चढ़ी वने बाबा। अरे मैं मथे चढ़ी हथ में जाऊं तो बिजली में या तू जाता मां भी मरा। अरे तू तो वनी थी पारा पचा बाबू नहीं लाड़े छो मारा जे पान से छुट्टी। अरे मां रो गई थी मुझे बाबा मोर आज गाना अब ॾिसी नथो त मां पुट ख़ुदकुशी करे थो प्रेमिका घुराए ॾे न त मां बिजली में हथ ॾींदुमि। हाणे ॿ चारि पुट चरिया उहे इहो हिकिड़ो वेंदो त बाक़ी टे चरिया। बाबा DIG साहब हिनखे मोकिलियो आहे तूं वरी SP साहब सां मुलाक़ात कर। हे आयो आहे हे सां घटि छा भला उस में निकिरंदो न तुंहिंजे करे निकिरी वाॾी लॻे मरे पोइ पिणे पूरो पवंदो लही अचु। DIG साहिब आयो आहे, मुंहिंजी महबूबा में आई आहे। हालिया पुट हालिया हालिया जानो आज कीअं रे खुदकुशी कंदो जी रशीदा, जी त तव्हां ॾिठो त हुनखे जेको आहे लाथो वियो आख़िर आशिक़ खे ऐं उन सिपाही जेको आहे सो अची वियो जंहिं चयो त बाबा DIG पाण महबूबा तुंहिंजी खे वठी थो अचे। उन खां पोइ आसिरे ते हू लथो। जीअं लहण सां ई हुनखे लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो करे उन पंहिंजी बाहि कढी। पोइ ख़बर पई तुंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन सही न हो। जीअं तुंहिंजो पीउ बि हिते मौजूदु हो जंहिं बाक़ाइदे नासनि में आङुरियूं विझी हुनखे गिहे जेको आहे मोचड़ा हयां ऐं इहा तव्हांखे जेको आहे ख़बर तव्हांखे ॾिनी जेकी इंटरटेन ख़बर हुई जेकी तव्हांखे ॾिनीसीं जंहिंमां तव्हां लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदव। कैमरामैन एम सुतल चरा सां गॾु गुलू गिरनारी ॻोठ।